अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी सनबासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 21 27/6/1982 ईस्वी। लोग कहते हैं कि तू अब भी खफा है मुझसे, तेरी आंखों ने तो कुछ और कहा है मुझसे। दहलीअ तां सीमा शर्मा जान निसार अख्तर जो गज़ल पई ॻाए ऐं ख़ूब पई ॻाए, ॾाढी सुरीली आहे। खट ॿार विझाए वेठो आहियां, चकर ॾिनूं हथ में, अञा शेव वग़ैरह कोन कई हथ में। सुबुह जी हीर पई लॻे, ॾाढो मज़ो पियो अचे। मीम कुर्सीअ ते वेठो आहे, कंहिं ख़्याल में ॿुॾो पियो आहे। नऊं मुशक़ती चांहि पियो ठाहे। राति असां चयसि तूं बीमार आहीं, तुंहिंजे अखियुनि में सावक जा आसार आहिनि, अॼु शायदि रोज़ो कोन रखियो अथसि। अॼु मीम शाही किले जी कहाणी ॿुधाइणु शुरू कई, तमामु दिलचस्प आहे। चयोमांसि लिख, चयईं लिखण जी घणी मश्क कान्हे में। परवाह नाहे, घणी रिवायती मश्क उटलो ख़राबु आहे। कैदियाणीअ जी डायरी ऐं जनम कैदी कहिड़ी हालतुनि में कहिड़नि ग़ैर अदीब माण्हुनि लिखिया सो ॿुधायोमांसि ऐं तयारु थी वियो। राति जा 9 बजा, दूसरा आदमी फिल्म हले पई। शशि कपूर, नीतो सिंह ऐं राखी आहिनि। आम रस्ते खां हटियल आहे, सुठी अदाकारी आहे टिन्हिनि जी। 28/6/1982 ईस्वी। 9 बजा सुबुह जो ॿाहिरि खट विझाए वेठुसि ऐं मीम सां कचहरी कयमि। चयाईं असांजे पासे ज़ाती घरेलू ऐं पालतू कामरेड थींदा आहिनि। थोरी देरि रखी चयाईं असां वटि रूस रहंदो आहे। मूं चयसि उहा जिन्स अव्हां वटि कीअं थी पैदा थिए ऐं रूस पंहिंजो मुल्क छॾे अव्हां वटि कीअं रहियो पियो आहे। चयाईं असांजे पासे जागीरदार जीअं सुठनि कुतनि ऐं ॿियनि जानवरनि जी सुध संभाल रखंदा आहिनि ऐं कंहिं सुठे गुलर या ढगे जो ॿुधंदा आहिनि त हर क़ीमत ते उहो हथु करे पाण वटि रखंदा आहिनि। तीअं कारकुननि जी बि पुछा रखंदा आहिनि त अॼुकल्ह कहिड़ो कारकुन माण्हुनि में वधीक नालेरो ऐं मक़बूल आहे, ऐं पोइ हर हीले उन कारकुन खे रिझाए खाराए प्यारे पोठी करे पाण वटि हेराए वठंदा आहिनि। पोइ उहो ॿिए कंहिं कम जो न रहंदो आहे। उन्हनि जो ज़ाती घरेलू ऐं पालतू जानवर थी पवंदो आहे। अहिड़नि बुज़ुर्गनि खे असां वारनि जागीरदारनि ऐं वॾेरनि जो ज़ाती घरेलू ऐं पालतू कामरेड सॾियो वेंदो आहे। पुछियुमि भला रूस अव्हां वटि ख़ैर सां रहणु लॻो आहे। चयाईं जॾहिं बि वॾेरनि खे सुणस पवंदी आहे त फलाणो कामरेड रूस जे सफ़ारती खाने में मक़बूल आहे त उन बाबति समूरी पुछा कंदा त बराबरि हिन जो लाॻापो मथे पको आहे या न। जे पक थियनि त बराबरि पहुतल आहे त पोइ कुमाकुमी करे उन जी दावत कंदा या पंहिंजे कंहिं पालतू कामरेड खां कराईंदा। दावत बि दावत हूंदी, विस्कियुनि जी नए वहाए छॾींदा। आख़िर 2 दावतुनि खां पोइ हमरा हिरी पवंदो ऐं महीने ॿियो भॻो बीठो हूंदो। पोइ को गैर पालतू कारकुन रूस या चीन या इनकलाब जी ॻाल्हि कंदो त उनखे चवंदा मियां रूस जो असांखे डपु न ॾियार। रूस हिकिड़ो दफ़ो छो थो अचे, खणी 7 दफ़ा अचे, असां वटि रूस अॻे ई वेठो आहे। काल्ह बि दावत खाई वियो आहे। मूं चयसि किथे रूस वेठो आहे, किथे चीन, अलाए कहिड़नि कहिड़नि वॾेरनि सरदारनि ऐं सरमाएदारनि वटि अलाए कहिड़ा कहिड़ा ॻाढ़ियुनि अखियुनि वारा रूसी चीनी कामरेड पिया पलिजनि। दरअसल लखनऊ ऐं दिल्लीअ जे जागीरदारी माहौल में पलियल कामरेड गादी नशीननि हिते हारियुनि ऐं मज़दूरनि खे सुजाग ऐं मुनज़म करण बदिरां पंहिंजो मुख्य ज़ोर वॾेरनि सरदारनि ऐं सरमाएदारनि खे कामरेड बनाए उन्हनि जे मार्फत अख चिंब में इनकलाब आणण ते लॻायो आहे। ही भाए त असीं विस्कियूं पियो ऐं भुॻल तितर खायो, वॾेरनि खे भंभलाए खेनि इनकलाबी बणाए संदन झुगो झण पिया करियूं ऐं हू सोचीनि था त जीअं हेतिरियूं रिढूं ढगा ढोर आला नस्ल जा कुता घोड़ा ऐं ॿिया जानवर पिया पालियूं, तीअं वलर कामरेडनि जो धारे छॾिजे, नालो थींदो, कंहिं वक़्तु कम बि अची वेंदा। ॼण इंश्योरेंस थी वई। इनकलाब ख़िलाफ़ इनकलाब जे मर्ज़ खां बचाव जा टिका बि लॻी विया। संदन तबिके खे उन्हनि टुकनि लॻण खां पोइ उहा बीमारी कान थींदी। 3 ॾींहं 2 पहरनि जो ओचितो महसूसु थियुमि त का शइ खुटल आहे। पुछियुमि टाइगर। मालूम थियो सुबुह खां जीअं यूसुफ बाठो खणी पुठियां पे भॼायो हुयुसि तीअं वरी कोन आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो समा वरितुमि, राति बि कोन आयो। कल्ह शाम जो ओचितो ईअं लॻो त ॼण का टाइगर जहिड़ी शइ लंघी वई। गौर सां ॾिठुमि त बराबरि टाइगर आहे ऐं यूसुफ पुठियां अथसि। यूसुफ खे घणो रोकियुमि पर हुन जिंद न छॾियसि। टाइगर डोड़ी अची ज़ेरे ज़मीन नाले जे मुंहं वटि पहुतो। सॾु कयोमांसि पर डप ऐं हिरास विचां वठी नालीअ में टप ॾिनई, गुम थी वियो। आउं उहे शयूं पालींदो न आहियां, कॾहिं बि न, छो त माण्हुनि जे पालण ऐं मुंहिंजे पालण में फ़र्क़ु आहे।
माण्हू 5 साल ॿकरीअ जो छेलो पाले उनखे वॾे शान मान सां खणी निड़ीअ ते काती रखंदा, चई हलाल था करियूंसि। मूं वटि ॿकरीअ सहे ऐं औरत जे ॿार में को एॾो वॾो बुनियादी फ़र्क़ु कोन्हे। ॿार सभु ॿार आहिनि, माइरुनि खे प्यारा, मासूम, वणंदड़, ज़िंदगीअ जे महरूमिन ऐं ॾुखनि खां बचण जा मुस्तहिक़ ऐं सुखनि ऐं ख़ुशियुनि जा हक़दार। हर जानदार जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि जी मदद करे, खेनि बचाए, सुखियो ऐं ख़ुशि रखे। छुरी वाइण लाइ पालणो कहिड़ो पालणो थियो? मुंहिंजे ख़्याल में ॿकरी ऐं कुतीअ जे पंहिंजे बचन जे लाइ ममता बि एॾी बेलोस, एॾी गहरी, एॾी अज़ीम ऐं एॾी मुक़दस आहे जहिड़ी औरत जी ममता। अहिड़ी सोच ऐं अहिड़ो रवैयो रखंदे हिन वॾेरे खे समाज में जानवरनि सां छा माण्हुनि सां प्यारु करणु ऐं उनखे निभाइण बि नामुमकिन आहे। माण्हूअ खे क़दम क़दम ते प्यार जे तक़ाज़ाउनि खे पूरो करण में नाकामी थिए थी, बेवफ़ाई करणी या सहणी पवे थी। केॾां होॾा जो तक़ाज़ाऊं ऐं केॾां असां जूं मजबूरियूं, असांजा अज़ली ऐं अबदी फ़र्ज़ उन्हनि खे पूरे करण जा पंध ऐं मंज़िलूं। अयाज़ ॿकरी पाली हुई, उन जी गराड़ छेलड़ी थी, शायदि दियान का नालो होसि। लतीफ़ाबाद में ठेंग टपा ॾींदी हुई। माण्हूअ जो ॿार ॿकरीअ जे ॿार सां ख़ूबसूरत ऐं मन मोहींदड़ ठेंगनि ऐं टपनि में छा मुक़ाबिलो कंदो? अलाए केॾां वई हली, पोइ मोती आयो, अलाए अयाज़ किथां चोराए आयो। मोतीअ जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, साह पसाह मोतीअ में, मोती नंढड़े ॿार वांगुरु मासूम पर चालाक, ज़हीन, हिरफ़ती, बावकार ॿार। हिकिड़े ॾींहुं खेसि छिते कुते खाई विधो, सम्झोसूं त मोती बि छितो थी पियो। ॿारनि जा वलर मोतीअ खे पथर हणनि, असीं कुझु बि करे न सघूं। डोड़ी मूं वटि आयो, मुंहिंजे कच्छ में को ॿार हो, डपु उहो त इजो थो छितो मोती ॿार खे खाए। आसिफ़ खे बि छिते खाधो हो, बची कोन सघियो। उन डप खां मूं मोतीअ खे पथर हणी कढियो। पोइ ॿियनि हयसि, अहिड़ीअ रीति असां पंहिंजे अखियुनि अॻियां पंहिंजे हथनि सां पंहिंजे घर जो हिकिड़ो प्यारो मिठड़ो मासूम ॿारु बेगुनाह क़तलु करे छॾियो। आउं न अयाज़ सां अखियूं मिलाए सघियुसि न पाण सां। अॼु ताईं उहो वाक़ियो यादि करे तड़पी उथंदो आहियां। मोती बाबा मूंखे माफ़ु कर, आउं मजबूर हुउसि, पर मोती जेको मूं वटि ॿारनि जे पथरनि जी दाह खणी आयो हो, तंहिंजे अखियुनि में मुंहिंजे पथर लॻण खां पोइ जेका हैरत, सदमे ऐं मयार जी घाईंदड़ निहार हुई, सा किथां थी माफ़ थिए। चकर पियो ॾिनुमि त ॾिठुमि त टाइगर तेज़ीअ सां कमरे में अची घिड़ियो। मूं अंदरि घिड़ी दरवाज़ो बंदि कयो, पर हिन डप खां वठी दाहूं कयूं। हीला करे छॾियासूं, न वेहे, न खाए, न पीए। आख़िर दरवाज़ो खोले ॿाहिरि कढियोमांसि, हलियो वियो। हवा ज़ोर सां लॻणु शुरू थी आहे, साम्हूं वण झूमनि पिया, अंदरि नल चालू आहे, ॾींहुं थधो ऐं वणंदड़ आहे। वेंझा 29/6/1982 ईस्वी 7 बजा ॿाहिरि वेठा आहियूं। हमरा पंहिंजे घरू मुश्किलातुनि जो तफ़सील वेठो ॿुधाए, चए थो हाणे छा करियां। मूं सलाह ॾिनीमांसि, क़बूल कयाई, मसइलो बिल्कुलु मुश्किल ऐं पेचीदो आहे, इलाज बि मुश्किल ऐं पेचीदो आहे, री बि सख़्तु आहे, ऑपरेशन बि आहे, ॾिसूं त छा थो करे सघे। राति घणी देरि ताईं जगंदा रहियासीं। हिकिड़ी ॻाल्हि पंजाबियुनि जी सिंध में थियल क़तलाम बाबति बि हुई। हालांकि हिन जो रवैयो इंतिहाई ज़िमेदाराना हो, पर जमात इस्लामी ऐं सिंध जी ज़मीनुनि ते नाजाइज़ कब्ज़ा कंदड़ मुजरिम टोलनि जी गॾियल प्रोपेगेंडा अहिड़े वसी पैमाने ते थियल हुई जो कंहिंजी बि ॻाल्हि उन जे असर खां आजी थी न थिए सघी। उहे प्रोपेगेंडा ऐं ॻाल्हियूं ॿुधी गुस्सो रोकणु मुश्किल थी पियो। मूं चयो, पुलिस हिते जी हुई, फ़ौज हिते जी हुई। सिंध जी सूबाई हुकूमत जी मशीनरी हस्बे दस्तूर बेहिस, नाअहिल, बेवस ऐं मफ़लूज हुई। नाजाइज़ कब्ज़ेदार, हथियार बंद ऐं मुनज़्ज़म हुआ। जे उन्हनि जा क़तलाम थिया हूंदा त घटि में घटि फर्स्ट रिपोर्टूं थाणनि में दाख़िल थियूं हूंदियूं। उन्हनि जे आधार ते उन्हनि माण्हुनि जी लिस्ट शाया कई वञे जन खे सिंधियुनि उन्हनि ॾींहंनि क़तलु कयो हो, त असीं जवाबु ॾियूं, वरना हिननि बदमाशनि जी प्रोपेगेंडा जो असां तोड़े अवां माण्हुनि खे गॾिजी जवाबु ॾियणु घुरिजे। हू मुतफ़िक़ थियो। हिन लाइ उहा ॻाल्हि नई हुई त सिंध में पंजाब जो क़तलाम नाले का ॻाल्हि दरअसल को वजूद ई नथी रखे, ऐं समूरी ॻाल्हि पनाहगीर पंजाबी सरमाएदार प्रेस, नाजाइज़ काब्ज़नि ऐं जमात इस्लामी जी प्रोपेगेंडा जी ईजाद आहे।
1982 ईस्वी सुबह 7 बजा। ये कौन आया मेरे मन के द्वारे, पायल की झनकार लिए, सोच में डूबा पागल मनवा, सपनों का संसार लिए ये कौन आया। मना डे गाए पियो हाणे लता आई आहे, धुन का है छा। जाना था हमसे दूर बहाने बना लिए, अब तुमने कितने दूर ठिकाने बना लिए। हाण शुरू कयो अथसि, मेरी वीना तुम बिन रोए सजना सजना सजना, तुझ बिन मेरे गीत अधूरे होठों पे शर्माए, तड़प तड़प रह जाएं मेरी पीड़ न जाने कोई, मेरी वीना तुम बिन रोए सजना सजना सजना। 6:30 शाम सभु क़ैदी बंदि थी विया आहिनि। असांजो दर बंदि आहे। जालंधर तां हिकिड़ो ॿाराड़ी जो फ़नकार मिर्ज़ा साहिबा ॻाई नची रहियो आहे। जहिड़ो आहे पाण ख़ूबसूरत ऐं शानदार, तहिड़ो आहे आवाज़, नाच, अंदाज़ ऐं लिबास। अॼु फिल्म आहे अलाए कहिड़ी, हस्बे दस्तूर एरियल फिरी वियो आहे ऐं तस्वीरूं साफ़ नथियूं ॾिसण में अचनि। फिल्म जो अलाए कहिड़ो हाल थींदो। सुभाणे ख़मीस आहे, परवेज़ अचिणो आहे, उन सां छा ॻाल्हाइजे उन बाबति अॻुवाट सोचणो आहे। कपिड़ा मेरा थी विया अथमि, मेरा बि मेरनि जहिड़ा, हींअर वेझी बदिलायां थो। मीम जे मसइले ते ॾींहंनि जा ॾींहं वीचार ऐं ॿध छोड़ करे जेको फ़ैसिलो कयोसीं उन जो वॾो ऐं मुख्य हिसो इजो थोरो वक़्तु अॻु बदिलायो वेठा आहियूं। ॼण हिकिड़ो बार सिर तां लही पियो आहे। माण्हू सम्झो ऐं मज़ेदार आहे, सॼो ॾींहुं चर्चा ॿुधाए खिलाईंदो आहे, पाण बि खिली खिली बेहाल थी वेंदो आहे। ख़ामियूं त पोइ मालूम थींदियूं, फ़िलहाल ख़ूबियूं काफ़ी नज़र अचनि थियूं। ॾाढो एतबार कंदड़ ऐं साफ़ ॻोथो ॾिसिजे। अल जज़ाइरनि खे मग़रबी जर्मनीअ वारनि खां फुटबॉल रांदि खटंदे ॾिसियो वेठा आहियूं, मज़ा थी विया। फ़लस्तीन जो अलाए छा थियो, पोइ हिते हटणु ज़रूरी ऐं मुनासिबु आहे। हीअ तबाही आर्ज़ी साबित थींदी ऐं उन जा वॾा मुस्बत असरात मुस्बत नतीजा निकिरण जी तवक़ो आहे। मीम जे मोहतरमा मुकरमा अञा ख़ैरनि सां घर वेठी आहे। ॾिसूं कॾहिं थी घर मां निकिरी कमु करे। नून पे जेल जे गुड़ जे खीर वारी नून पे जेल जे गुड़ जी खंड वारी खीर जी लस्सीअ जा 2 गिलास चाढ़िया अथऊं। आहे रोज़ाइतनि लाइ, पर असीं बि बीमार सीमार आहियूं। असांखे प्यारींदा त बि कुझु न कुझु सवाबु थींदुनि। अॼु मीम सियासत में मज़हब जे किरदार ते बहस कयो ऐं पीपीअ जे उन सिलसिले में वक़फ़ ते बहस थियो। मुंहिंजो चवणु हो त जहिड़ी मुनज़िम नमूने आलमी साम्राज्य ऐं हुन जा सॼी दुनिया में छाड़ता मज़हब खे साम्राजी ऐं रुजत परस्त अवाम दुश्मन मफ़ादनि लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि, तंहिंजे मदेनज़र मज़हब खे चालू सियासत में मुलव्वज़ करणु हिकिड़े पासे मज़हब जी असलूकी शुरूआती तरक़ी पसंद रूह जी तोहीन आहे ऐं ॿिए पासे अवाम लाइ हिकिड़ी ज़बरदस्त मुंझारे ऐं संदन वेरियुनि लाइ हिकिड़ी ज़बरदस्त मौक़े जो कारण थींदो। घणी तफ़सीली बहस बाद हू क़ाइल थियो। 1982 ईस्वी सुबुह उर्दू सर्विस में कवाल आया बना आया हरियाला बना हिकिड़ी मोचारी धुन में मनक़बत पेश करे रहिया आहिनि। हाणे ख़बरूं, फ़लस्तीनी कमान लबनान ख़ाली करण जूं तयारियूं करे रही आहे। सभु कफ़न चोर साम्राजी छाड़ता ऐं संदन आका अमरीकी फ़लस्तीनी इनक़िलाब जे नाम नहायत लाशनि जो कफ़न चोराइण लाइ संभरिया वेठा आहिनि। 1982 ईस्वी सुबुह ॿाहिरि खट ते वेठो आहियां। मीम अञा हाणे हींअर अखि खोली आहे। चांहि तयारु थिए पई। उर्दू सर्विस तां गज़ल पिया अचनि। काल्ह परवेज़ जे अचण जो वारो हो, कोन आयो। चयाईं पिए त शनाख्ती कार्ड कोन ठारायो अथमि, उन बिना अचणु नथा ॾियनि। पर मजीद कुरैशी मिड़ई मुलाक़ात करायो थिए छॾी। थी सघे थो त कल्ह बिना शनाख्ती कार्ड जे आयो हुजे ऐं मोटाए छॾियो हुजेसि। फाज़िल वारनि खे 2 हफ़्तनि बाद 15 तारीख़ अचण लाइ चयो आहे। जे हमराह ईंदड़ हफ़्ते आयो त उन्हनि खे मुलाक़ात खे 15 ॾींहं पूरा न थियण करे मोटाए छॾींदा। कुझु कजे, राति देर सां ओचितो टाइगर अलाए किथां अची निकितो, सख़्तु बुखियो थिए लॻो, थोरो टुकुर खाई वरी गुम थी वियो। एमाडीअ में कुझु साह पसाह ॾिसिजे पियो। PNP जा कारकुन बि गुज़िरियल मुज़ाहिरनि में गॾु हुआ ऐं गिरफ़्तार थिया। शायदि यूसुफ मस्ती ख़ान बि गिरफ़्तार आहे। महराज वारा बि गिरफ़्तार आहिनि। 9 तारीख़ फ़लस्तीननि जे जनाज़ी निमाज़ वग़ैरह जो प्रोग्राम आहे। काल्ह 2 ॾींहं
चुटकियूं करायूं वयूं आहिनि। जमहूरियत जी बहालीअ वग़ैरह लाइ पाराचनार में पॉलिटिकल एजेंट खे गोली लॻी आहे। मुल्क में गोलीबाज़ीअ में 8 माण्हू मारिया विया आहिनि। अल ज़ुल्फ़कार चए थी त साहब खे गोली असां हई आहे। अमेरिका संदसि छाड़ता अरब ऐं गैर अरब मुसलमान हुक्मरान फ़लस्तीनियुनि जी हमदर्दी जा ॿोल पिया ॿोलीनि। हथरादू खून करायल जी क़बर ते ॻोढ़ा। फ़लस्तीनी क़तलाम जे बावजूदि हौसला नथा हारीनि। उहा ॻाल्हि अमरीकी छाड़तनि जी साज़िश खे कंहिं ॾींहुं ख़ाके में मिलाईंदी ऐं साज़िशुनि जा बुरा हाल कंदी। तुम मेरे पास होते हो गया जब कोई दूसरा नहीं होता। मोमिन जो कलाम पियो ॻाइजे। केरु मोहतरमा आहे? आवाज़ मोचारो अथसि। इंदिरा नलनीकर हुई। पुराणा गाना पिया हलनि। नैन मिले नैन मिले नैन हुए बावरे, देखती ही देखती मैं खो गई, देखते ही देखते मैं खो गई, जागते ही जागते मैं सो गई, अब तक मैं जागना न चाहूं रे नैन हुए बावरे। मीम आयो आहे। ॻाल्हि फिरी गिरी भुट्टे GM सैद अयूब जे आख़िरी ॾींहंनि जी तारीख़ ते आई। पोइ इस्लाम जी शुरूआती तारीख़ उमवियुनि अब्बासियुनि बैतुल माल ख़ुम्स वग़ैरह ते आई। अॼु जुमो आहे, गर्मी बि आहे। चांहि जा बि यका 3 कोप पियो वेठो आहियां। मीम खे चांहि जी घणी पिट आहे। सॼो ॾींहुं पीढ़ो भरियो वेठो आहे। थर्मास ख़ाली थियणु नथो ॾिए। मूंखे बि हेराए विधो अथसि। घणी चांहि ते ॾाढी गर्मी आहे। सवेल नंबरदार अची कन में ॿुधायो त पिस्तौल आयो आहे। 2-3 कलाकनि खां डेवड़ीअ में वेठो लिख पढ़ करे। डिप्टी शहज़ादो अससन चौधरी सिकंदर ऐं ॿिया वेठा आहिनि। कूलर पंहिंजो फिट पियो कराए। छा लाइ आयो आहे? चार्ज वठणु आयो आहे छा? ख़बर न आहे। ॾिसजे त ईअं थो। पोइ पिस्तौल जी क़ैदी नवाज़ीअ जा दास्तान ॼण आगाशाहीअ जी ठटे में कयल कारनामनि जा दास्तान हुजनि। उन्हनि खां बि वधीक एतबार न अचण जहिड़ा। पर जंहिंखां पुछ सो साॻी ॻाल्हि करे। मुलाज़िम खां पुछियोसीं। चयाईं वेठो बराबरि आहे पर शायदि कोर कार्ड पियो तपासे। सूबे जे जेल फैक्ट्रियुनि जो AIG आहे। उन लाइ आयो थो ॾिसिजे। हूअं बि मौजूदा सुप्रिटेंडेंट जी बदिलीअ जा अफ़वाह घणा शुरू थियल आहिनि। ख़ल्क़ ख़ुदा जी दुआऊं पई करे त वञे। केतिरनि सबबनि करे मूंसां क़ाइदे मूजिबि ठीकु ठाक हलणो पियो अथसि। ठीकु हलियो आहे ऐं जेको चयो अथसि तंहिंमें तफ़ावत कोन कयो अथसि ऐं नतीजे तौरु हाल सारो ऐं ठीकु ठाक आहियां। पर हिन जेल खे जेको सॼे पंजाब जो सख़्तु तरीन जेल बनाए वेठो आहे, तंहिंजे असर खां आउं कीअं थो बची सघां? पंहिंजे पर में माण्हुनि खे जीअरे क़बर में विझो वेठो आहे। इंसान हिमत सम्झ ऐं जिदोजहद खां कमु वठे त क़बर में बि को सोराख़ करे ज़िंदह रही सघिजे थो। उहा ॻाल्हि अलॻि आहे। आउं पाण ते फौलादी ज़ाब्तो न रखियो वेठो आहियां। न रखियो वेठो हुजां हा ऐं हिन खे को बि भुल न ॾींदो हुजां हा ऐं जिदोजहद लाइ हर वक़्तु अॻुवाट तयारु होशियारु ऐं ख़बरदार न हुजां हा ऐं खेसि ख़बर न हुजे हा त हिन सां सही नमूने न हलिबो त हीउ तमामु ॾुखियो पवण वारो माण्हू आहे त जेकर हीउ दरवेश कंहिं ॻाल्हि में घटिता ई न करे हा। हीउ लाइन चाढ़ियुनि ऐं वरन वकड़न वारी जिदोजहद जो नतीजो आहे जो हमरा ठीकु ठाक हले थो ऐं इज़त ऐं एहतराम सां पेश अचे थो। न त यार कंहिं ॻाल्हि में कसर छॾण वारो कोन्हे। पिस्तौल जो अचणु माना हिन जेल में ग़रीब क़ैदियुनि लाइ मार्शल लॉ जो लहणु थींदो। असां लाइ साॻी ॻाल्हि आहे। चोर सां बि विहणो, साधन सां बि विहणो। इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया। मीम ॻाए पियो। चए थो सवालीदा सवाल सिर्फ़ इतना है कि इहा चीज़ तुसां किथां हथ कीती ते एदा ना किए। उहा चीज़ ख़ालिस सिंधी आहे ऐं नालो अथसि अलण फ़क़ीर। चए थो त उहो तव्हांजो क़ौमी तरानो हुअणु घुरिजे। नज़रिया ज़रूरत मूजिबि तख़लीक़ थियो आहे। हाणे वेठो हू अलाहो करे मूं तां चर्चा करे त तव्हांजो अज़ीम फ़नकार वाकई इनकलाबी आहे। रखियो रखियो ॻाए। इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया। हो अला 3/7/1982 ईस्वी लता शुरू आहे। तुम न जाने किस जहां में खो गए,
हम भरी दुनिया में तनहा रह गए। सार लुधियानवीअ जूं सिटूं आहिनि, केॾां ही सिटूं ऐं केॾां असांजी सिंधी फिल्म कलाम जूं उल्टी ॾियारींदड़ सिटूं। जंहिंजे ॿियो त ठहियो ॿोली ऐं ग्रामर बि ग़लति हूंदो आहे। के त उन्हनि माण्हुनि जूं लिखियल हूंदियूं आहिनि जिन खे सिंधी अचे ई कान। पंजाबी प्रोड्यूसर हज़रात जे ठाहियल सिंधी फिल्मुनि में उहा बेहयाई आख़िरी हदुनि ताईं पहुतल आहे। प्यारो सिंधी प्यारो दोस्त मोहतरम अज़मत शेख आयो हो, अफ़ाल साॻिया हुअसि पर लाचार खे आचार, अशराफ़ थियो मिसकीनड़ो बणियो वेठो हो। इसराइली फ़लस्तीनी मसइले ते ॻाल्हि थी, चयाईं त रूस ख़राबु हथियार ॾेई अरबनि खे माराए पियो। मिस्री बि उन सूरां भॼी वञी अमेरिका भीड़ा थिया आहिनि। मूं वज़ाहत कई मञियाई। मीम जो ज़ात भाई आहे। मीम चयो हो त मूंखे चयो अथसि त पली जो साहबु मूं ते नाराज़ आहे, सो मूंखे परचाए ॾे। उन करे मूं तॾे आहे साणसि तंग पवणु मुनासिबु न सम्झो ऐं साणसि ॾंद खीकर कयमि, बल्कि मामिलो दरगुज़र करण वारो नमूनो कयमि। सुप्रीडेंट खे लिखियुमि त डॉक्टर खे फ़ोन करे त इलाजु जल्द शुरू करे। ॿियो लिखियोमांसि त राति जो अंदरियूं दरवाज़ो खोले छॾ, पर सुप्रीडेंट हो ई कोन। सुभाणे ॾिसजे। मीम संदसि डायरीअ खे लॻो पियो आहे, लिखण जो ॾांहुं अथसि। पुख़्ताईअ जी कमी आहे, सिखी वेंदो। गर्मी आहे, वण हेठि वेठा आहियूं, अख़बार लाइ पैसा मोकिलिया अथऊं। काल्ह जंग कान मिली, चए पैसा ख़तमु थी विया आहिनि। डिपॉज़िट जा अॼु मोकिलियासूं। पुछा कयमि अज़मत खां, परवेज़ काल्ह आयो ई कोन हो, छो? लिखिजेसि त ईंदड़ हफ़्ते न अचे। अज़मत खे टीवीअ जी बांस लाइ बि चवणो आहे। राति 8:30 बजा चतरहार हीमा मालिनी ऐं धर्मेंद्र गानू ख़ासि न। संजय हिंदुस्तान जी नाच जी राणी हेलिन नाच मामूली। सुभाणे फिल्म महबूब की मेहंदी आहे। राजेश खन्ना ऐं लीना चंदोकर आहिनि। इहो बेला बीती जाए बदिरा छाए, उहा घड़ी गुज़रंदी वञे, झुड़ छायो बीठो आहे। हिकिड़े गीत जे पस मंज़र में ख़ूबसूरत नज़ारा पिया ॾेखारीनि। बदिरा छाए तुम न आए, यूं ही रहना बीती जाए। झुड़ थियो तूं न आए, ईअं राति गुज़रंदी वञे। हिकिड़ी लता ॿियो ख़ूबसूरत औरत खे इंतज़ारु कंदे ऐं वाझाईंदे पिया ॾेखारीनि। पाणीअ ते ॾीओ ॿारियल आहे। हरी हरी सी, भरी भरी सी, मोतियों सी, जड़ी जड़ी सी, उजली उजली, निखरी निखरी, कोई न दिलासा कोई न आशा, यूं ही रहना बीती जाए, बदिरा छाई तुम न आए। भारत टाइम नाच पियो थिए। नाचणीअ खे फुलनि जो गजरो चोटीअ में आहे। ॻिचीअ में हस अथसि, बांह ते बाज़ूबंद अथसि। लिबास ॾखिण हिंदुस्तान जो पियो अथसि। गले में माला, कननि में कानफूल।